हालानी मां ख़बर ईंदा हलूं त सचवा ज़िले नौशर फिरोज जे अहम इजलास चांडिया हाउस मेरापुर में थी गुज़रो, जंहिंजी सदारत सचवा ज़िले सदर एडवोकेट इब्रार हुसैन चांडियो कई। ख़ुसूसी शिरकत सेंट्रल कमेटी मेंबर अब्दुल रशीद चांडियो कई, जंहिंमें इत्फाक़े राय सां सचवा तालका मेरापुर जी बॉडी चूंडी वई। सदर मुजीब रहमान चांडियो, नायब सदर आबिद उर्फ बगा चांडियो, जनरल सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो ऐं ॿियनि खे चूंडियो वियो ऐं बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां बि अहम फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे अॻुवाणी ख़िताब कंदे सचवा ज़िले सदर एडवोकेट इब्रार हुसैन चांडियो ऐं सेंट्रल कमेटी मेंबर अब्दुल रशीद चांडियो चयो त असांजो मक़सद पंहिंजी बिरादरी खे मुतहद करणु आहे। असांजो मंशूर तालीम ऐं क़ौम जी भलाई आहे। असांखे घुर्जे त असां पाण में नफ़रतूं ख़त्म करे मोहबत जो पैगाम ॾियूं ऐं पंहिंजा बुनियादी हक़ वठूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।